असां आशिकन जी तोता कई अलग हाल है। ए गुलो कम करे करे मरी वेंदो। अचो त झट सां कचहरी कयो। कंदार पोटा ओरे दिस अतो बंदूक भरियूं तो अचे असां के बणदो तो के भी ठोकींदुई। अरे दा हत बुधो हे कम के कयो तो हां हे छा कयो तो हे दे दी कम के भी कयूं असा जी मर्जी आ। वडेरे जी जमीन है मा कमदार है तहां जी मर्जी। वडेरे जी जमीन अरे हे विञायो छो तो हे जमीन असां जी पांजी आ कमदार है ट्रैक्टर लाइदो। शादी तहां जी जमीन है कदी फुट भी दिठो तो वेठा ही वडेरे जे प्लाट में छा कयो तो असा जी जमीन सत्य छोटा हर को निकिए में न को बस नहीं तहां जी जमीन है वडा मानू थी आयो। अरे जो चाय पियो। आई छोरी आई चौपाई लिखाई भला नानी सियाणी को तो जो राज ज़ाहिर कदी छा छा जो राज नानी सियाणी जेसी ताई तू अजायो के शक न करी न तेसी ताई तू फाटी मरी। ठयो हाणे छोरी ठयो ये सब कम करे करे जी हिन मंजिल ते पहुताऊं तू भला छा सा के बेवकूफ थी बणे। मां चवाई थी निकर चवाई थी मत्ता नानी सियाणी सा फिटायो थई। मां नानी सियाणी विझदिया रधे पके में पानी। नानी सियाणी छाते अची गोड़ कयो थई नज़ीरा ये नानी सियाणी खुदा की मन माट करे छो माराणी जे मुया पई आई जी चवंदी ती कंदस बस न हाणी आई है न पेर ते छा तो ते नानी सियाणी छाते अची रानी के बरायो थई। न नज़ीरा एडी का ब गाल कोने बड़े छोरी सा हुज्जा करे चयो मासे त अटे लपा थई तो उधारी दे छोरी खणी हेडियो क्यों कयो। मां थी तो के आने दिया बस न एतरी गाल जिला एडो गोड़। नानी सियाणी ई तुझे मेहरबानी गालाए भली गालाए पर नानी सियाणी सा कदे कूड़ न गालाए जाए। वाह नानी सियाणी विझदिया रधे पके में पानी मत्ता किथे पर पछताणो पवई। हां केडा भजाई आधे में थोरो कम आ ओताक ते वनी इंतजार कर अज खां पो तवां जी हिन घर में अचण ते पाबंदी आहे। अच्छा घर अचण ते पाबंदी आहे भजाई घर कहीं गैर जो है या असां धारिया आहियूं। बस मूं चयो न ॿाहिर निकिरण ई कयो। भजाई तोखे हिन ॻाल्हि जी ख़बर आहे जेकॾहिं इन ॻाल्हि जी अधे खे ख़बर पई त तुंहिंजो गंद भञी छॾींदी। इहो मूं चयो बानू बेगम खे। छा वही तोखे समझाए पई। अवां चयो माना असांजे अचण ते बेतरास। इन ॻाल्हि खे छॾ राणा खान ॿाहिरि हली वियो ताक़ ते ऐं जेको तुंहिंजो कमु आहे उते हली ॿुधाए। इन घर जा दरवाज़ा तो लाइ हाणे हमेशह लाइ बंदि आहिनि। असांजे अचण ते तव्हांजे घर जा दर असांजे लाइ बंदि आहिनि ऐं जिन तुंहिंजी छोरीअ में हथ विधा। बस राणा खान बस इन खां पहिरीं जो आऊं तोखे हिन घर मां धिका ॾेई कढी छॾियां शराफ़त सां त हलियो वञ हितां। अकबर खान तू मूंखे धिका ॾेई छा कढंदे हाँ मुंहिंजे साम्हूं
तुझी औकात चाहिए। अरे तू अकबर खान के उनकी औकात पे बुधाई तो जड़े ताऊं 10 माण्हू खरीद करे सका तो 10 माण्हू मञा तो अकबर खान त तू पैसन में मुखां वधीक आहे पर इज्जत में न, छो त तू हिन ॻोठ ऐं ॻोठ वारनि जे लाइ हिकु कारो दाग़ आहे। पहिरियों त तू हिन ॻोठ जो चङो हुई अकबर खान, हाणे तू छा में चङो आहीं? हाँ संभाले त पंहिंजे घर जी इज्जत बि न सघे, ॻोठ खे छा संभाली? या अबलानल जी पग तुंहिंजे मथे ते हाणे नथी सुहे अकबर खान। 17 जी घुराए ऐलान करे या पग तू पंहिंजे मथे तां पंहिंजे हथनि सां पाण लाए मुंहिंजे मथे ते रख, न त मां राणा खान तुंहिंजे मथे तां इहा पग पंहिंजे हथनि सां पाण लाहींदुसि, छो त हाणे तूं पग खे लजाई थो पियो। वॾो आयो आहे राणा खान खे घर मां धिका ॾेई कढण वारो। अकबर खान मां तुंहिंजे दर ते थुकण बि पसंदि नथो कयां। जंहिं घर जी इज्जत महफ़ूज़ न हुजे को बि गैरतमंद उन घर में पेर रखण बि पसंदि न कंदो। मां तोखे पंहिंजो वॾो भाउ समझी हिन घर में पेर रखियो, न त बेगैरत न आहियां जो हिन घर में वरी कदम रखां। अलगोराम ही घर हाणे इन लाइक़ नाहे रहियो जो वरी हिन में कदम रखजे। अचगोराम रूहन जे रिश्तन खे दिल था ज़रे ज़रे ईज़ा ज़रे ज़रे ईज़ा ये दुनिया दर्दन जो दरिया। बेटा असांजो चोर सुल्तानी आहे, जे तू सच्चाई करी त इहो औरत हुन खां कढी सघी थो। सुल्तान जम खां ई कूड़ो आहे, वो पंहिंजे पीउ सां ई सचो कोन हो त मां सां सची कीअं कंदो? बेटा हुनजी तोसां लॻे थी ऐं तोसां ठहे थो। तू अॻोठी जे राज़ वठंदेसि न त हू राज़ तोखे ॾींदो। मां कोशिश कंदुसि पर सुल्तान कॾहिं बि मूंखे हक़ीक़त कोन ॿुधाईंदो। बाक़ी राणा खान चाहे त इहा चोरी मिंट ज़ाहिर करे सघे थो। राणा जहिड़े बदकिरदार इंसान वटि मां हली वेंदुसि त मूंखे तू चोरी ज़ाहिर करे ॾे? कमदार फोटा पोइ तू इन राणा खान जो छो नथो वठी? छा तो समझी बादल त इहो राणा मां सां सची कंदो? मां सुल्तान खे कॾहिं बख़्श न कंदुसि, सिर्फ़ चोरी सिंधी करे वठां, पोइ सुल्तान खे मां ॿुधाईंदुसि त आलम खान उहो दरियाह आहे जिथां बि वहे वाटूं ठाहे। घर अचण जो बंदि करे। इहो अकबर खान पंहिंजो पाण खे समझे छा थो अकबर खान? शायदि हुनखे ख़बर न आहे त राणा रक आहे रक। जेकॾहिं उन खे चॿाड़ण जी कोशिश कंदो त ॿटरी ई अची ॿाहिरि पवंदसि। गुलाम जी अदा बिरादरी गॾु कर बिरादरी। ठीकु आहे अदा ठीकु आहे। वरी छा थियो आहे राणा? छा वरी छा थींदो सुल्तान? जेको माण्हू पंहिंजे घर जी इज़त नथो बचाए सघे सो हिन ॻोठ राज जी इज़त छा खाक बचाईंदो? मां चाहियां थो त पूरी बिरादरी गॾु करे जंग मुड़सी जी पग पंहिंजे सिर ते रखां। छा मां इहो ग़लति थो कयां सुल्तान? जॾहिं वॾो रईस गुज़ारे वियो हो ऐं अकबर खान जे मथां पग रखी आऊं उन वक़्तु मूं दाहूं कयूं, असांखे हिगड़ियुनि जो गुॾो ठाहे ॾिनो अथऊं। इहो कीअं फ़ैसिला कंदो, कीअं बिरादरी संभालींदो, मुंहिंजी त काई ॿुधी ई न। सुल्तान ही वक़्तु आहे तोखे पाण खे मञराइण जो। जेकॾहिं तव्हां जहिड़ा दोस्त अदा साईं जो साथ ॾींदा त अदा जे अबनि ॾाॾनि जी पग अदा जे मथां अची सघे थी। राणा खान जे मथां पग अचे मां त पंहिंजा ॿई हथ मथे कया, पर पूरी बिरादरी खे केरु मञाईंदो? छो त पूरी बिरादरी जो रायो आहे अकबर खान तरफ़। आहे न सुल्तान,
पहिरियां इहो रायो हुयो पर हाणे उहो ख़तम थी चुको आहे छो त हाणे पूरी बिरादरीअ जो कंद शर्म खां झुकी चुको आहे पोइ तूं छा थो सम्झी सुल्तान त अञा बि अकबर खान जी तरफ़दारी कंदा इहा पग उन जे मथे ते ॾिसण चाहींदा न सुल्तान न पूरी बिरादरी जी दिल में अकबर खान लाइ बगावत जो सिज उभरी चुको आहे पर शर्म खां केरु कुझु ई नथो बस सुल्तान जेकॾहिं उन्हनि खे ख़ौफ़ आहे त सिर्फ़ हिकिड़ी ॻाल्हि जो त अॻियां केरु थिए असां अॻियां थियण लाइ तयार आहियूं सिर्फ़ तुंहिंजे मथां पग अचे पोइ इन आलम खान खे असां पंहिंजे पेरनि में कीअं था झुकायूं तूं ॾिसजां पोइ देरि न कर सुल्तान गुराम सां गॾिजी सॼी बिरादरी खे गॾु कर ऐं हिन जुमे जी निमाज़ खां पोइ सभिनी खे चओ त राणा खान जी ओताक ते गॾु थियल छो त कुझु अहम फ़ैसिला करणा आहिनि ठीकु आहे राणा खान इहो कमु असां करे था वठूं हाणे ॾिसूं त तुंहिंजे सद ते कहिड़ा कहिड़ा था अचनि खबर मस्तानी यको फोन बंद करे फिटी करे छॾी घर वारनि खे शक पइजी वियो आहे तुंहिंजे घर वारनि जो शक कॾहिं बि ख़तम कोन थींदो भला इहो ॿुधाए त कॾहिं थी मिली जॾहिं वक़्तु आयो तॾहिं ज़रूर मिलंदसि चइबो त अञा उहो वक़्तु न आहे दादा छॾे ॾे न ॻाल्हियुनि खे अॼु था हलूं था छा चई तोसां न ॿियो बीठो आहे जेको मथो थो खाए छा मुंहिंजूं ॻाल्हियूं ॿियो बि कोई ॿुधे थो हा पोइ मां नथी ॻाल्हायां बसि केरु कोन थो ॿुधे चरी भला ईअं थी सघे थो ख़ुशि त मां तॾहिं थींदुसि जॾहिं मूंसां तू मिलंदी है जेकॾहिं मां मंडी टुंडी हुजां त जहिड़ी बि आई मूंखे क़बूल आई सच में ॾिसण खां पोइ छॾे त कोन ॾींदे न छा सच में अहिड़ी आई छा हा अहिड़ी त आहियां ॾिस बेजारण जूं ॻाल्हियूं छो थी करी सच सच ॿुधाए मूंखे न अहिड़ी न आहियां ॾाढी सुहिणी आहियां हाय हाय मां मरां बचा इहो त ॿुधाए कहिड़े ॻोठ में रहंदी आहीं इहो ॿुधायां त जीअं तूं उते अची पहुची ईंदुसि कोन जॾहिं तूं घुराईंदीअ न मां तॾहिं ईंदुसि पोइ उन ॾींहं जो इंतज़ार कर हिकु ॾींहुं असां ज़रूर मिलंदासीं मस्ताना मस्तानी 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 बंदि करे छॾियईं न फोन हा शुक्र थियो हाय हाय अञा त दिल्ली कान भरियो हुयो हुनजो आवाज़ ॿुधंदो आहियां न त दिलि चवंदी आहे अञा ॿुधां बस हाणे बस घणी बकवास न कर छोरी तोखे बेवकूफ़ थी बणाए अदा तो इश्क कयो हुजे त तोखे ख़बर पवे न हा साईं तूं त वॾो आशिक़ आहीं मस्तानो आहीं छॾे हिन ॻाल्हियुनि खे अॼु त पाणी लाइन वालेकुम सलाम मिठल तोखे जुमे वारे ॾींहं ते असांजी ओताक ते गजाणी जी दावत वरी कहिड़ो सुठ मुंहिंजो अथव जेको बि सुठ मुंहिंजो आहे इहा तोखे जुमे वारे ॾींहुं ख़बर पइजी वई सॼी बिरादरी खे ॿुधायो तूं ज़रूरु अचिजांइ वरियामा तोखे बि दावत ऐं पंहिंजे सुट आलम खान खे बि ॿुधाइजांइ
जुमेवार जी नमाज खां बाद। अस्सलाम वालेकुम। बाबल साईं जेको थी गुजरियो उनखे विसारे छॾियो। जेकॾहिं न तव्हां ईअं निंड में सुता रहियो, राणा खान तव्हांखे अहिड़ी खॾ में धिके छॾींदो जिथां सॼी ज़िंदगी तव्हांजो निकिरणु मुश्किल थी पवंदो। बाबल साईं कहिड़ी पियो खॾ खोटे मोला हिन वक़्तु? बाबा साईं सॼी बिरादरी में सॾु हलाए छॾियो अथसि त जुमे जे ॾींहुं गॾिजाणी आहे। कोटा बाबा राणा में एतिरो दम ई कोन्हे जो पूरी बिरादरी खे मुंहिंजे ख़िलाफ़ गॾु करे बीहारे। बाबल साईं गुस्ताखीअ जी माफ़ी जो त हिकिड़ो अर्ज़ु कयां। हा ॻाल्हि कर। बाबा साईं तव्हां त सॼो ॾींहुं घर ऐं ओताक ते वेठा आहियो। इन वाक़े खां पोइ ॿाहिरि जेके ॻाल्हियूं हलनि थियूं इन्हनि खे ॿुधो त ॻाल्हियूं कहिड़ियूं ॻाल्हियूं? उहे ॻाल्हियूं कयां त मुंहिंजी ज़बान सड़े बाबा साईं, पर एतिरो ज़रूर चवंदुसि त ॾींहों ॾींहुं माण्हुनि जे दिलनि में तव्हांजे लाइ नफ़रत वधंदी थी वञे। मञा थो त बिरादरी खे राणा पंहिंजे तरफ़ छिके वठंदो कोटा, पर तूं छा थो सम्झे? उन खां पोइ छा असीं कमज़ोर थी वेंदासीं ऐं असांजी जेका ताक़त आहे उहा ख़तम थी वेंदी? बाबल साईं जंहिंजो राज भाग बिरादरी हूंदी आहे उहो इंसान ताक़तवर हूंदो आहे। बाबा साईं जो ख़ैर। वे बाबे छा थो सम्झी सुल्तान? सुभाणे बिरादरी गॾु थींदी? कुछ भी चई नथी सघे राणा, छो त माण्हुनि जी दिलनि खां मां वाक़ुफ़ न आहियां। वरी बि सुल्तान तो उन्हनि जो रायो त ॾिठो हूंदो न? दावत ॾियण खां पोइ उन्हनि जो ख़्यालु छा हो? सभई हिकु पिया साल कर त कहिड़े मक़सद लाइ गॾिजाणी था कयो? अदा साईं सभु ईंदा, पर थी सघे थो जॾहिं उन्हनि सां पग जी ॻाल्हि कजे त पोइ मथां साथ न ॾियनि। बिरादरी खे हिते रुगो गॾु थियण ॾे गुराम, पोइ उन्हनि खे मुतमइन करणु मुंहिंजो कमु आहे। राणा खान जेकॾहिं तूं सॼी बिरादरी खे पाण तरफ़ ॿधी थो विझी त पोइ मजबूर थी आलम खान ऐं अकबर खान खे असांजे साम्हूं झुकणो ई पवंदो। सुल्तान इहे ॿई वॾा ज़िद्दी अथई, मरंदे मरी वेंदा, पर मूं तरफ़ कॾहिं बि कोन झुकंदा। जेकॾहिं न झुकिया न त बिरादरी खां कटिजी वेंदा। ईअं न आहे सुल्तान, कुझु बिरादरी असांजो साथ ॾींदी त कुझु बिरादरी उन्हनि जो बि साथ ॾींदी। अजायो पाणी विलोड़ण मां कहिड़ो फ़ाइदो? इहा सुभाणे ख़बर पइजी वेंदी त केरु थो कंहिंजो साथ बि। राणा खान जेकॾहिं ॾिठा थिया आहियूं त हाणे पोइ तेरा हटासीं। हर हाल में सभिनी खे पाण तरफ़ छिके अचिणो आहे। अकबर खान ऐं आलम खान खे बिरादरी मां ॿाहिरि कढी फिटो करणो आहे। भली आहे आलम खान। कोटा ही थी मुंहिंजी बिरादरी, हिन जे हूंदे मूंखे कंहिं ॻाल्हि जी परवाह न आहे। आलम खान जे हूंदे कॾहिं मां कमज़ोर नथो पइजी सघां कोटा। इन करे चवां थो त भले हिन राणे खान खे पंहिंजो ज़ोर लाइण। न बाबा साईं न, नाल माण्हू खे एॾी छूट न ॾियो, न त गिची में पइजी वेंदो। राणा खान जेको सिलसिलो शुरू कयो आहे न बाबा साईं, हुनखे उते ई ख़तम कयो। आलम खान राणा खे पंहिंजो ज़ोर लाइण ॾे, हुनखे मुंहुं ॾेई वठंदासीं। पर तूं मूंखे ॿुधाए त तो वरी चोरीअ जो छा थियो? बाबा साईं मुंहिंजी चोरी सुल्तान वारनि कई आहे। तव्हांजी इजाज़त हुजे त। न आलम खान न बाबा न, मां इहो कतई कोन चाहींदुसि त तव्हांजे क्रोध जे करे हिन ॻोठ जो अमन ऐं सुकून बर्बाद थिए। न कॾहिं बि न। बाबा साईं माहौल त ख़राब थी वियो आहे, अमन बिगड़ी वियो आहे, सब्र करण मां कहिड़ो फ़ाइदो? हा बरोबर मञा थो आलम खान त ॻोठ जो माहौल ख़राब थी चुको आहे, पर एतिरो त ख़राब कोन थियो आहे अञा। पर जॾहिं तुंहिंजे सुल्तान जे विच में दुश्मनी वधी न त पोइ माण्हुनि जो घरनि मां निकिरणु हराम थी वेंदो आलम खान। अरे बाबा इन करे त चवई त तूं सुल्तान जे ख़िलाफ़ को शाहिदाने बिहार फैसले में अहिड़ी त मार ॾींदोमांसि जो ॿीहर अहिड़ी ग़लती कॾहिं न कंदो। बाबा साईं जेको तव्हांजो हुकुम, असां तव्हां खां कंधु कोन कढाईंदासीं। बाक़ी बाबा साईं सुल्तान खे त ख़ुदा पुॼे।
अकबर खाना सुभाणे असां वारी ओताक ते गॾजाणी आहे। पूरी बिरादरी अची पई। अदा साईं चयो त तव्हांखे बि ॿुधाए छॾिया। पर अहिड़ो बदतमीज़ कॾहिं खां थी वई जो मूंखे मुंहिंजे नाले सां पियो सॾी? कॾहिं खां अहिड़ो बदतमीज़ थी वई? मां त तुंहिंजी इज़त कंदुसि, पर उहो रिश्तो तव्हां पाण ख़तम कयो। असांखे पंहिंजे घर मां तड़े कढी। तव्हां हुन इज़त जे लाइक़ ई न आहियो जो तव्हांखे हुन घर में अचणु ॾिनो वञे। बस अकबर खान बस। असां इज़त जे लाइक़ न आहियूं ऐं बाक़ी तूं इज़त जे लाइक़ आहीं। जंहिंजी इज़त जे मथां पूरी बिरादरी थुके पई, संभाले पंहिंजी छोरियूं बि नथो सघे। बंद रख या पंहिंजी गंदी ज़बान बंद रख। कमीना कंहिं चयो? मां कमीणो त कमीणो ई सही, पर तुआरी चोरनि जेके गुल खिलाया आहिनि। बंद रख पंहिंजो बात। कमीना कंहिं चयो? बंद रख बात। अकबर खान कीजा बात बंद कंदे मुमल खां पोइ कूंज बादल सां ऐं होॾा दुआ मिठल सां ॿुधाए मूंखे। ॿुधाए त कंहिंजो बात बंद कंदे कॾहिं कंत वराए पोइते बि ॾिस। जंहिं कर के तूं इज़तदार समझी थो न, वो कंत जो ढेर बणिजी चुको आहे। तुंहिंजूं छोरियूं बंद रख ज़बान। बंद रख बात। कमीना कंहिं चयो? बंद रख पंहिंजो बात। अकबर खान मां चवां तो हथ कढ मुंहिंजा। अरे ॾिसो दादा, वठो हिन कमीने खे। अरे मारियोस एतिरो मारियोस जो ई कमीनो ॻाल्हाइण जे क़ाबिल बि न रहे। मारियोस येसि ताईं कुटियोस जेसि ताईं बेहोश न थिए। कुटियोस। छेड़ा दो लुड़ पखेड़ा आरिश्तन जो टकरा और खणी वञी हिनखे घटीअ में उछले अचो। बात कर शर अकबर खान खे तो अखियूं ॾेखारे। खणो न हिनखे, खणोस। दुआ अॼुकल्ह त तुंहिंजो मिलण ई महांगो थी वियो आहे। घर जा चकर कटे बेज़ार थी पियो आहियां। मिठल अदी जे वाक़े खां पोइ बाबा मूं ते ऐं कूंज ते सख़्ती करे छॾी आहे। जेकॾहिं साम्हूं नथी मिली सघी फोन ते त ॻाल्हाईंदी कर न। ठीकु आहे, हाणे तूं हल, मां तोसां राति जो फोन ते कचहरी कंदसि। अञा हींअर त आयो आहियां ऐं वरी हाणे चई थी त वञा। अम्मा ॾिसी वरितो त वॾो मसइलो थी वेंदो। पुफीअ खे मां पाण मुंहुं ॾींदुसि। किथे आहे पुफी? ॿुधाए। न मिठल न, तूं वञ। बाबा रोके छॾियो आहे, कंहिंखे बि घर में पैर नथो पाइण ॾे। कल चाचा राणा खान ऐं गोराम घर आया हुआ। बाबा जी उन्हनि सां बि मुंहुं मारी थी पई। वञा तुंहिंजो साह न वञे, पर हा अॼु राति फोन ते ज़रूर कचहरी कजांइ। जेकॾहिं नंबर बंदि कई न त मां सुबुह सवेर अची घर पहुचंदो मैं। नंबर कान बंदि कंदसि, तूं हाणे वञी ता। पर यादि करे ॻाल्हाइजांइ। हा यादि करे ॻाल्हाईंदी मैं। दुआ मां ॿीहर तुंहिंजो साथ ईअं न ॾींदमि ऐं तोखे सलाह थी ॾियां, मिठल सां मिलण ऐं फोन ते ॻाल्हाइण छॾे ॾे। मां अदी मूमल जीअं भॼी न वेंदसि जो तुंहिंजो साथ निकिरे। इन ॻाल्हाइण में तोखे छा थो मिले? तुंहिंजी कावड़ बि मुंहुं मथां। कावड़ कोन थी कया मुंहिंजी भेण। बाबा मूमल जो सदमो सूरन सां बर्दाश्त कयो आहे। माण्हुनि जे ताननि मेहणनि जे करे घर खां ॿाहिरि नथो निकिरी सघे। हाणे जेकॾहिं असांजी थोरी बि बदनामी थी न त बाबा इहो सदमो कॾहिं बर्दाश्त कोन करे सघंदो। ऐं तूं इहो थी चाहीं असांजी नादानियुनि जे करे बाबा जो मौत थी वञे? मुंहिंजी भेण अलाही न कंदो त ईअं थिए। जेकॾहिं मुंहिंजे करे बाबा खे कुझु थियो न त मां पंहिंजे पाण खे मारे छॾींदसि।